अस्सलाम वालेकुम दोस्तों, या अली मदद। मां तव्हांजो पंहिंजो ॼातल सुञातल नादर अली हैदर। जीअं त NZ TV तव्हांजो पंहिंजो चैनल, इन चैनल जो तक़रीबकार सिंध जो ॾाहो तमामु सुहिणो सिंध जो वॾो नालो आहे साईं नूर ज़ौर साहब। सिंध जा भलोड़ एक्टर तव्हांजे अॻियां आया आहिनि। नूर ज़ौर साहब जा वॾा ड्रामा आहिनि पत्थर दुनिया, पंहिंजा परावा, विकोड़ियल वजूद ऐं दर्जन जो दरिया। इहे जेके बि एक्टर आया पंहिंजे नालनि ते मशहूरु न थिया, किरदारनि ते मशहूरु थिया, छो त कहाणी सुठी हुई। NZ TV ते हिन वक़्त बि सुठा ड्रामा हलनि था। तव्हां बि ॾिसो, पंहिंजे दोस्तनि खे बि ॾेखारियो ऐं इनशा अल्लाह तव्हांजो तामन रहियो त इन खां वधीक ड्रामा ॾेखारंदुसि। साथ सलामत।